करायो ज़ियारत पंहिंजी करायो ज़ियारत पंहिंजी करायो। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाए आख़िरत में प्रोग्राम आहे क़ुरान पाक जो। आउं आहियां इंजीनियर शफ़ीमंद लाखो। हाणे रमज़ान शरीफ़ ताईं कुझु मां क़ुरान पाक जूं अहिड़ियूं आयतूं तव्हांखे ॾेखारींदुसि जंहिंजो कंहिं न कंहिं तरीक़े सां साइंस सां उनजो तालुक़ु आहे। अलाह ताला खां मां दुआ घुरां थो त हीअ रमज़ान शरीफ़ ताईं इहे 7-8 पार्ट आहिनि मां पूरा कयां, पोइ इंशाअल्लाह वरी रमज़ान शरीफ़ में रोज़ानो तव्हां सां गॾु हूंदासीं। अलाह ताला हिन क़ुरान पाक में हिकिड़ो दावा कयो आहे। पाण रब साईं फरमाए थो, आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, सनुरीहिम आयातिना फिल आफ़ाक़ व फ़ी अनफुसिहिम। जेको सीन अचे थो सनुरीहिम माना फ्यूचर में क़यामत ताईं तव्हांखे अहिड़ियूं आयतूं या अहिड़ियूं निशानियूं तव्हांखे मां ॾेखारींदुसि हिन यूनिवर्स में ऐं तव्हांजे जान में, एनाटॉमी में, जिस्म में, हता यतबय्यन लहुम, त चाहे काफ़र हुजनि, अंग्रेज़ हुजनि, जर्मन हुजनि, हिंदू हुजनि, मुस्लमान हुजनि, जो उन्हनि खे पक थी वेंदी अन्नहुल हक़, त जेको इहे ॻाल्हियूं क़ुरान में चयलियूं आहिनि उन खे ज़ाहिर थी साइंस करे त चवंदा त इहो क़ुरान सचो आहे। अॻिते रब साईं चए थो, अवलम यकिफ़िर बे रब्बिक अन्नहु अला कुल्लि शैइन शहीद, जी छा तव्हांजे लाइ अलाह ते एतिरो भरोसो कोन्हे जेको हर शइ ते शहीद आहे, ॼाणे थो, हर शइ हुन पाण ठाही आहे, तॾहिं बि तव्हांखे अलाह ते भरोसो कोन्हे को। हीउ मुंहिंजो अमेज़िंग क़ुरान, असांजो मौज़ू आहे अमेज़िंग क़ुरान पार्ट 1। हाणे मिसाल आहे, हीअ हिकिड़ी आयत आहे त सुलेमान अलैहिस्सलाम जो लश्कर अचे पियो ऐं कंहिं वादीअ मां लंघण वारा हुआ, त उते हिकिड़ी कील हुई जंहिंखे एंट चइबो आहे अंग्रेज़ी में, एंट। उहा जेका आहे से उते उनजो वॾा वॾा घर हुआ ऐं मिटीअ में वॾा वॾा हीअं घर ठाहींदियूं, उते घुमनि पियूं, पंहिंजो खाधो वाधो गॾु पे कयनि। त उन्हनि में हिकिड़ी एंट ही जंहिंजो कमु हो हिन खे वार्निंग ॾियणु ॿियनि खे। उहा शायदि मथे चढ़ी वेठी, वण ते वेठी, वला हलम। त इहा जेका आहे एंट आहे, उहा ॻाल्हाए थी, क़ुरान में अचे थो, हत्ता इज़ा अतऊ अला वादिल नम्ल, माना जॾहिं सुलेमान इस्लाम जो लश्कर हिन जे वादीअ मां लंघण वारो हो त कालत, त उन ऐलान कयो, नमलतुन या अयूहल नमल, उन अनाउंसमेंट कयो जेका टावर ते वेठल ई जेका वॉच पई करे, त ए कीलियो, ओ एंट्स, उदखुलू मसाकिनकुम, भॼो भॼो भॼो, पंहिंजे घरनि में गिड़ी वञो अंदरि ज़मीन में। छो? ला यहतिमन्नकुम सुलैमान व जुनूदहू, त सुलेमान असांजो लश्कर थो अचे, तव्हांखे चीभाटे न छॾे पेरनि हेठां, व हुम ला यशऊरून, हुननि खे त ख़बर बि कान पवंदी नंढड़ी कील हेठां अची वई आहे। असां कॾहिं जॾहिं झंग मां हलंदा आहियूं या किथां हलंदा आहियूं त कॾहिं हेठि निहारींदा आहियूं त का कील त पेर हेठां कान थी अचे। हाणे सुवाल थो पैदा थिए त इहा अनाउंसमेंट उन कील कई आहे, ऐं ज़ाहिर आहे कि इहा वायरलेस अनाउंसमेंट थी आहे, छो त कीलियुनि सां तार त ॻंढियल कान आहिनि। उहा जेका अनाउंसमेंट हिन कीअं कई, पर सभ खां वॾी जेका मिस्ट्री हिन में क़ुरान में इहा अचे थी त आख़िर हुन खे कीअं ख़बर पई जॾहिं की सुलेमान अलैहिस्सलाम जो लश्कर अञा पहुतो ई कोन हो। छो जेकॾहिं पहुची वियो पोइ त अनाउंसमेंट बेकार ई, माना हिननि खे 5-10 मिंट 15 मिंट अॻु में हुनखे अनाउंस कई अथऊं, छो त कीलियूं आहिनि पंहिंजे ॿिरनि में घेरण में बि हुनखे 5-10 मिंट लॻी था वञनि भॼंदियूं। त हिन खे कीअं ख़बर पई त कहिड़ो लश्कर थो अचे, ऐं उनजी माना हिन वटि वीडियो बि हुई त आहे केरु, शिकिल सुञाणे थी त सुलेमान अलैहिस्सलाम लश्कर पियो थो अचे। हाणे जेकॾहिं असीं इन कील जी डिज़ाइन खे ॾिसूं त तव्हां ॾिसो था त हिन खे मुंहं ते 2 एंटीनाऊं लॻलियूं आहिनि, 2 एंटीनाऊं, माना इहे अॻई एडवांस हिन वटि सिस्टम आहे। असां त हाणे एंटीना लॻाई आहे, टीवी हले थी, पर हिन कीलियुनि वटि अलाह ताला अॻई एंटीना ॾेई छॾी आहे। ऐं इन्हीअ जे बारे में तव्हां ॾिसंदव त मुंहिंजी एनाटॉमी कढी आहे, त मथां जेके 2 लॻियूं आहिनि इन ते लिखियलु आहे एंटीने, यानी इन जा 2-3 पार्ट आहिनि, हिकिड़ा फ्यूनिक्यूलस, स्केप ऐं मैंडीबल, इहे 3 इन जा पार्ट आहिनि एंटीना जा। इहे आहिनि जितां ही अनाउंसमेंट कई आहे।
ऐं इन्हीअ ते हिकिड़ी रिसर्च थी आहे यूनिवर्सिटी ऑफ मेलबोर्न में, मां पढ़ी ॿुधायां थो। यूनिवर्सिटी ऑफ मेलबोर्न साइंटिस्ट हैव शोन ए न्यू लाइट इन टू द कॉम्प्लेक्सिटीज़ ऑफ एंट। माना उन्हनि हिकिड़ी स्टडी कई आहे त हिन एंट में हिन जी एनाटॉमी में केॾियूं हिकिड़ियूं अजीब ऐं मॉडर्न शयूं आहिनि। माना एंट कम्युनिकेशन विद द डिस्कवरी दैट एंट्स नॉट ओनली पिकअप इंफॉर्मेशन, पर इहे जेके कीलियूं आहिनि इहा इंफॉर्मेशन पिक करे थियूं वञनि। माना ऑडियो ऐं वीडियो हिननि वटि अची थो वञे थ्रू देयर एंटीना, पंहिंजे एंटीना जे रस्ते, बट आल्सो यूज़ देम टू कन्वे सोशल सिग्नल्स, ऐं हिक ॿिए सां बि ॻाल्हाए सघनि थियूं उन एंटीना, तॾहिं त हुन अनाउंसमेंट कई। हाणे हे क़ुरान आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में न एंटीना हुई न का ॻाल्हि हुई, पर हू क़ुरान ते यकीन पिया कनि। हाणे जॾहिं रब चए थो त अॻिते हली मां तव्हांखे क़ुरान मां अहिड़ियूं शयूं ॾेखारींदियूं, तव्हां चवंदो हे क़ुरान सचो आहे। हाणे चवंदव न सचो आहे, न त अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कीअं क़ुरान में थो चए त जेको सो उन वादी पई उन्हनि खे चई त लिको लिको ॿिरनि में गिड़ो सुलेमान सलाम अचे थो। लेकिन मज़ेदार ॻाल्हि त इहा जेका फ्रीक्वेंसी ॿुधण वारी कीलिन जी, उहा हज़रत सुलेमान सलाम खे बि हुई, छो त अलाह ताला हुनखे ॿोलियूं चए थो जेको असां हिनखे पखियुनि जी ॿोलियुनि जी फ्रीक्वेंसी ॾेई छॾी, त जॾहिं हिन इहा अनाउंसमेंट हिन बि ॿुधी हज़रत सुलेमान सलाम फतबस्सम ज़ाहिकन मिन क़ौलिहा, माना हुनजी अनाउंसमेंट ॿुधी ऐं मुश्कियो केरु सुलेमान सलाम वकाल, ऐं पोइ रब खे चए थो रबी ओज़ेनी, अलाह साईं मूंखे हेल्प कर अन अशकुर, त मां शुकुर अदा कयां नेमत कल्लती अनमत अलई, इहा नेमतूं जेके तूं मुंहिंजे मथां कयूं। कहिड़ी नेमतूं? हर क़िस्म जूं, पर इंक्लूडिंग त मां पखियुनि जी ॿोली ॼाणा थो, कीलिन जी ॿोली ॼाणा थो, इन जी अनाउंसमेंट मूं ताईं बि अची थी वञे। वाला वाल दई, मुंहिंजे पीउ ते बि नेमतूं कयूं अथई, कहिड़ी मुंहिंजी मदद कर। माना नेक कमु करण लाइ बि अलाह खां मदद घुरबी, त चए थो छा अलाह साईं मुंहिंजी औज़ेनी मुंहिंजी मदद कर त मां शुकुरु कयां इन नेमतुनि ते, ऐं वन आमल सालिहन तरदा, मां अहिड़ा अमल कयां जंहिंसां तूं राज़ी थी वञी। अदखिलनी बि रहमतिक फी इबादिक सालिहीन, ऐं पंहिंजे रहमत सां, मां जी मेरिट ते न, नबी आहे सॻोरो, चए थो मेरिट ते न, अदखिलनी बि रहमतिक फी इबादिक सालिहीन, सालिह बाननि में मूंखे दाख़िल कर। तंहिंजे करे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई इन पखियुनि जे बारे में चए थो त माना हू बि अलाह जो वली हो। चए थो वलर कयो वतन पिर्त न छिननि पाण में, पसो पोखीड़नि माण्हा मेठि घणो, पखियुनि जी पाण में इथाद आहे, हिक ॿिए में मोहबत वधीक अथनि। हाणे हे ॾिसो हे कीलियूं आहिनि न, हाणे हे ॿ पन इन्हनि खे इहो ब्रिज कान्हे का, पुल कान अथनि, पर पंहिंजे हथ जी ब्रिज ठाही अथनि। केॾी सियाणप आहे, नंढड़ी कीली आहे, सुईअ जे चुंभ जेतिरो मथो अथनि, पर हुननि खे डिज़ाइन हिननि वटि केतिरी आहे, सोच केतिरी आहे, कीअं हिक ॿिए खे पकिड़े बीठियूं आहिनि जो किरे बि नथी, ऐं मथां मथां ॿियूं केॾियूं ट्रिपंदियूं थी वञनि, जॾहिं ट्रिपी ख़तमु थी वेंदियूं त वरी हे पंहिंजा हथ छॾींदियूं। इहो ॾिसो अलाह जे वलियुनि बि इहो चयो त इन्हनि पखियुनि में केॾी इतिहाद आहे, केॾी पाण में मोहबत अथनि, ऐं माण्हुनि में कोन्हे। मिसाल तौरु पंहिंजो हे हिकिड़ी वीडियो आहे, इन्हीअ में मां तव्हांखे ॾेखारियां थो त हे जेके पंहिंजो पोपट आहिनि, इन पोपट जी जेका ज़िंदगी हूंदी आहे न, इहा हूंदी आहे सिर्फ़ु 15 ॾींहं। 15 ॾींहंनि में मरंदो आहे ऐं ख़तमु थी वेंदो आहे। हाणे ही कैनाडा में ऐं अमरीका जे इलाइक़नि में इहे पोपट जाम रहनि था, लेकिन छा थींदो आहे त जॾहिं सियारो थींदो आहे त इहे सभु वण बर्फ़ में बंदि थी वेंदा आहिनि, बर्फ़ थी वेंदी आहे। हाणे हिन जी लाइफ आहे 15 ॾींहं, जेकॾहिं ही उते रहंदा त पोइ त हिननि जो नसुल ई ख़तमु थी वेंदो। पोइ अलाह ताला छा कयो आहे जो इन्हनि पोपटनि खे माइग्रेशन थो कराए जॾहिं बर्फ़ अचण वारी हूंदी आहे, ऐं इहे हज़ारे किलोमीटर हिक ॿिए खां परे आहिनि, पर अहिड़ी स्पीड पकड़नि था जो हिकिड़ी पॉइंट ते सभई पोपट जे पाण में मिलनि था, ऐं पोइ मैक्सिमो में जिते बर्फ़ नथी पए उते वञनि था, ऐं उते वञी पंहिंजा ॿचा ॼणनि था, ऐं इन्हीअ जनरेशन जी उमिरि 6 महीना थी थिए। यानी ॿिया पोपट हर पोपट 15 ॾींहं जी उमिरि आहे, हिननि जी 6 महीना, छो त हिन नसुल क़ाइमु रहे। हाणे इहो पोपट ॾिसो न मुख़्तलिफ़ जायुनि था अचनि था, जेके हिक ॿिए खां हज़ारे किलोमीटर परे आहिनि। हाणे कीअं था अचनि जो हिकिड़ी पॉइंट ते रस्ते में अची मिलनि था, माना ट्रेवल जी डेटूं कीअं था फिक्स कनि, स्पीड कीअं था कनि जो पछाड़ी में अची मिलनि था। पोइ अची इहो मैक्सिको जे वणनि ते जेको सो रहनि था, ऐं साउथ जे गरम पण था उते अची वेही रहनि था। ॾिसो केॾा भरियल आहिनि।
हाणे इन्हनि खे केरु थो इहो चवे त तव्हां हिननि डेटुनि ते निकिरो ऐं पोइ वरी पाण में मिली अचे मैक्सिको जे गरम इलाइक़े में वणनि ते वेही ॿचा ॾियो, वरी 6 महीननि ताईं हिते वेठा रहो जेसि ताईं तव्हांजे अबाणे इलाइक़े में बर्फ़ नथी ॻरे, ऐं पोइ इहे जेके गुल थियनि था न उते, उहो उनजो खाधो आहे। इहो उन्हनि वणनि में मैक्सिको में अलाह ताला इन्हनि जो पोइ मौसम अहिड़ी थो रखे जो उते गुल था ॼमनि जंहिंजो ही पीअनि था ऐं पाण में ज़िंदा रहनि था नॉर्थ अमेरिका में। ऐं उन खां पोइ जी अच्छा ब्रेक वठूं था, इंशाल्लाह ब्रेक खां पोइ तव्हांखे मां ॾसां थो। ज़ियारत पंहिंजी करायो, ज़ियारत पंहिंजी करायो। वापसि उॾामनि था पंहिंजे असली अबाणे ॻोठ। हिकिड़े ॾींहं ते सभु निकिरंदा, हिकिड़ी पॉइंट ते पहुची पोइ उतां जुदा था थियनि, ऐं जंहिं को कैनाडा थो वञे, को अमेरिका थो वञे। इहा अलाह जी कुदरत आहे, जेको अलाह चए थो जॾहिं ज़मानो ईंदो त तव्हां अलाह जी कुदरतुनि खे सुञाणंदव। हाणे इशू छा आहे? असांजो इशू इहो आहे त जीअं हे ॾिसो इब्न तैमिया रहमहुल्लाह फरमाए थो तो मैं इस बात पर शर्मिंदा हूँ कि मैंने कुरान की माना के अलावा और चीज़ों पर ज़्यादा वक्त ज़ाया किया। माना असल आहे त हो एॾो इब्न तैमिया किताब लिखिया आहिनि, चए थो मां वॾी ग़लती कई आहे, मूंखे सिर्फ़ु क़ुरान जी माना माण्हुनि ताईं पहुचाइणु खपे हा। जीअं शेख अल हिंद महमूदुल हसन उन्हीअ बि चयो जॾहिं अंग्रेज़ उन्हनि खे जेल में मोकिले छॾियो जो अंग्रेज़ मुल्हनि खे पिया सेखारीनि त माण्हुनि खे चयो त क़ुरान तर्जुमे सां न पढ़ो, बल्कि तव्हां त क़ुरान जी तिलावत न कयो, ज़ेर ज़बर जी ग़लती कंदव त गुनाहगार थींदव। त इहो इन्हनि खे चयईं त माण्हू क़ुरान खां हलिया विया आहिनि। ऐं हुन पंहिंजी असेंबलीअ में क़ुरान हथ में खणी ब्रिटिश जे प्राइम मिनिस्टर चयो त एलिनिएट मुस्लिम्स फ्रॉम द क़ुरान, मुस्लमाननि खे अजनबी कयो। माना क़ुरान हूंदो चटिन चुमनि मथे ते रखनि पर खोले इहो न ॾिसनि त अलाह छा थो चए, इहा हुनजी पॉलिसी। हुन ते हलूं पिया था। तव्हांखे चवंदा बाबा क़ुरान जो तव्हां तर्जुमो न कयो, तव्हां गुनाहगार थी वेंदो, ग़लति थींदो। अड़े बाबा तर्जुमा आलमनि कया आहिनि, पंहिंजे लाइ कया अथनि, लखनि में किताब छापनि था, हर मौलवीअ खे घरां निकिरे थो त तर्जुमो थो लिखे। त एॾा तर्जुमा त पोइ छाजे लाइ थिया आहिनि? जेकॾहिं पहिरियों ई न आहे, असांखे अलो ई कोन्हे, त पोइ कंहिंजे लाइ तर्जुमा कया अथव? एॾो कूड़ था हणनि माण्हुनि सां। बाक़ी जेको आहे सो इन ई आलमनि जा लिखियल फ़ज़ाइल इमाल पिया पढ़नि, उन में हदीसूं पिया पढ़नि, क़ुरान पिया पढ़नि, पर तर्जुमे ते तव्हांखे चवंदा न त इहो अंग्रेज़नि इन्हनि खे सेखारियो। पर उहो वरी पोइ बुज़ुर्गीअ में अची विया न। हाणे मुंहिंजे बुज़ुर्ग मुंहिंजे हीअं चयो त हाणे असीं इन ते हलंदासीं। इहे अंग्रेज़नि वारा बुज़ुर्गनि जो किसो खयूं पिया था हलनि। शेख इब्न तैमिया चए थो त मां अफ़सोस थो कयां त मूंखे क़ुरान जी माना उन्हनि खे ॿुधाइणु खपे हा। न त हाणे छा आहे त तव्हां जेके बि घणे भाङे हाणे कुझु आलिम आहिनि हक़ जा जेके क़ुरान जी माना ॿुधाइनि था, न त अक्सरियत किसा था ॿुधाइनि बुज़ुर्गनि जा। बुज़ुर्ग हुजे साईं अलाह ख़्वाब में आयुसि, पोइ अलाह हीअं ॻाल्हायुसि, वरी बुज़ुर्ग हवा में उॾामी वियो, वरी साईं हुनखे हीअं कयईं, पेट्रोल खपी वियो त वरी पेट्रोल मदीने मां पहुची, अहिड़े क़िस्म जा करे। ऐं इन ते हिकिड़ा किताब लिखिया अथनि, मिसाल तौरु हश्त बहश्त आहे, तज़किरतुल ओलिया। हाणे तज़किरतुल ओलिया इहो ताहिरुल क़ादरी, डॉक्टर ताहिर क़ादरी 50 साल इन मां माण्हुनि खे किसा ॿुधाईंदो। हाणे 3-4 ॾींहं अॻु में वीडियो आई आहे, हाणे अञा तौबा कोन थो करे, चए थो इहा तज़किरत ओलिया में जेके बि किसा आहिनि इहे ऑथेंटिक न आहिनि, न इन जो तालुक़ु हदीस आहे, न को रसूल खां साबित आहिनि। इहो रुॻो बुज़ुर्गनि जे खे शान खे वधाइण लाइ इहे कूड़ा किसा विधा विया आहिनि तज़किरत ओलिया में। ऐं हर मौलवी इन में लॻो पियो आहे, जेको ॾिसो हितां थो ॻाल्हाए। हाणे जेको हिन जो वॾे में वॾो आहे डॉक्टर ताहिर क़ादरी, इहो हथु खणी वियो आहे तज़किरत ओलिया ताईं। माना त तव्हांखे क़ुरान पढ़णु खपे, नबी साईं जी सुनत। नबी साईं फरमाए त मां तव्हां 2 शयूं छॾे थो ॾियां, क़ुरान पाक ऐं मां पंहिंजी सुनत। इन खे चंबड़ी पाओ। तव्हांखे माण्हू ईंदा ठग चोर चंदेबाज़, तव्हांखे टंगुनि खां छिकींदा त किसा ॿुधो, पोइ तव्हां जेको आहे सो हथ विझिजो, जे हथ तव्हांजा छॾा आहिनि त चक विझिजो क़ुरान ऐं सुनत। चक विझण जो मतिलबु पको पकिड़िजो। सो मसइलो इहो आहे त इब्न तैमिया बि इहा ॻाल्हि थो करे। वरी शेख अल हिंद जॾहिं अंग्रेज़नि चयो त मुस्लमाननि खे क़ुरान न पढ़ण ॾियो, क़ुरान जी माना करण ॾियो, त हिन चयो असां करणु ॾींदासीं, हिनखे जेल कारे पाणी मोकिले छॾियनि। पोइ जॾहिं बीमार थी ॿाहिरि निकितो त पहिरीं तकीर करे थो त मां अॼु जेल जे तन्हाइनि में गौर करे हिन ॻाल्हि ते पहुता, हाणे मां बक़िया ज़िंदगी मां कुझु बि न कंदुसि, न तफ़सीर लिखंदुसि, न फ़िक़्हु, मां क़ुरान जी लफ़्ज़ी माना माण्हुनि ताईं पहुचाईंदो। कुझु असां हे कमु कयूं पिया था इंशा अल्लाह ताला। हे आहे हाणे ॿुधा न, हे अंग्रेज़ जॾहिं क़ुरान जी माना पढ़नि था त हीउ छा थो चए? हिन हिकिड़ो हीउ छा थो चए? चए थो गैरी विल्सन शिकागो ह्यूमैनिटीज़ फेस्टिवल सेड आई एम अशेम्ड। हे साइंटिस्ट आहे, चए थो मूंखे शर्मसार आहियां
दैट त आई रेड द क़ुरान सो लेट इन लाइफ, मां पोढ़ो थी छो क़ुरान पढ़ियो, एंड आफ्टर आई रेड इट, ऐं जॾहिं मां इन खे पढ़ियो, माना ज़ाहिर आहे त पढ़ियो अरबी त कान्हे, माना पढ़ी हूंदी, आई रोट अ मैसिव बुक, चयो त हेॾो थुल्हो किताबु लिखियो अथमि जंहिंजो उनवान आहे वाट द क़ुरान मेंट, क़ुरान जो मक़सदु छा आहे, एंड वाई इट मैटर्स, छो इहो अहम आहे त इनखे सम्झी पढ़िजे, एंड नाउ आई बिलीव इन अल्लाह। जॾहिं हुन क़ुरान जो आयतूं पढ़ी वरी साइंस ते नज़र विधई त चई त हे त 1500 साल पहिरियों ई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इन्हीअ लाइ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे कंहिं स्कूल ऐं यूनिवर्सिटी में अलाह कोन मोकिलियो न। जेकॾहिं यूनिवर्सिटी में PhD कयल हुजे हा त पोइ चवनि हा त साईं हिनखे त साइंस जी ख़बर ई तॾहिं आयतूं विधियूं अथई, सुभान अल्लाह, त चए थो त हाणे मां अलाह में ऐं यकीन रखां थो। बाक़ी ॻाल्हि असल इहा आहे त पहिरियों आहे सम्झी पहिरियों आहे, या ॿुधणो आहे सम्झी ॿुधणो आहे। हाणे तव्हांखे केरु ॿार बि जेकॾहिं रुॻो सिंधीअ में माना ॿुधाईंदो त तव्हां ताईं पहुची वेंदी। हाणे अलाह ताला फरमाए थो अल्लज़ीन यस्तमिऊन अल क़ौल, जेके माण्हू क़ुरान खे ॿुधनि था, फयत्तबिऊन अहसन, पोइ उन ते अमल कनि था। याने हिकिड़ी आयत क़ुरान जी माना सां पढ़ी अमल जे नियत सां पढ़ण जो सवाबु सॼे क़ुरान जे ख़तमे करण खां वधीक आहे, जेको इन रुॻो पढ़िजे थो। हिकिड़ी आयत, हे मां खोलियां थो न क़ुरान, मां हाणे विचां थो कढां। अलाह फरमाए थो त लौ कान हाउला आलियतन मा वरदूहा व कुल्लुन फी अखा, चए थो जेकॾहिं हे बुज़ुर्ग जिन खे तव्हां सम्झो था त हिननि वटि करामतूं आहिनि ऐं तव्हांजा कम कनि था ऐं तव्हां सम्झो था त अलाह हिनखे इजाज़त ॾिनी आहे, चए थो पोइ इहे वेंदा जहन्नम में, जो माण्हुनि खे ख़राबु कयो अथनि, जेके चंदा था वठनि ॿियो कनि था। चए थो जेकॾहिं इहे ई जेकॾहिं ख़ुदा वारा हुजनि हा त जहन्नम में छो वञनि हा। इहा माना तंहिंजे करे अलाह फरमाए थो त जेके हिन क़ुरान खे सम्झी उन ते अमल जी नियत करे कनि था, उलाइक लज़ीन हदाहुमुल्लाह, सिर्फ़ु इन्हनि खे रब हिदायत ॾिनी आहे। व उलाइक हुम उलुल अलबाब, इहे ई माण्हू ज़हीन आहिनि, इहे ई माण्हू हीरा आहिनि। ओलिया उल्लाह जेके आहिनि, जेकॾहिं इहे क़ुरान पढ़ंदा त इहे कन्वर्ट थी वेंदा शींहनि में। इहे केरु आहिनि ओलिया उल्लाह? अकुल वारा, सम्झ वारा माण्हू, ऐं इहो थी वेंदा शींहं। कमु कहिड़ो कंदा? कमु हिननि जो आहे ज़ुल्म खे मिटाईंदा, मज़लूमनि जी मदद कंदा, सूरह निसा आयत नंबर 75। माल ऐं जान सां जिहाद कंदा, सूरह तौबा आयत नंबर 49। कुफ़ार ऐं मुनाफ़िक़नि सां जिहाद कंदा, सूरतुल तहरीम। ऐं पोइ इहे आहिनि शींहं, इहे ई वेंदा जन्नत में। इन्हनि जे नाले चए थो त जेके क़ुरान खे सम्झी पढ़नि था, अमल जी नियत सां पढ़नि था, उन्हनि खे अलाह हिदायत कई आहे, ऐं इहे ई माण्हू आहिनि जेके जन्नत में वेंदा। बाक़ी चए थो वला तकूनू कल्लज़ीन कालू समेना, चए उन्हनि माण्हुनि जहिड़ो न थिजो जो चवंदा असां त पढ़ियो आहे या असां ॿुधो आहे, वहम ला यसमऊन, न ॿुधनि था न वरी सम्झनि था। बल्कि क़ुरान तॾहिं तो अलाह साईं सूरह सजदा में अफ़ला यसमऊन, तव्हां तवजह सां क़ुरान खे छो नथा ॿुधो? छा कननि में ॿूच अथव? या अफ़ला यंज़ुरून, छो नथा निहारियो, छो नथा बसीरत इख़्तियार कयो? छा अखियूं अंधियूं अथव? अलाह फरमाए थो न ॿोड़ा आहिनि न अंधा आहिनि। पोइ नतबअउ अला कुलूबिहिम फम ला यसमऊन, असांजे दिलनि ते ठपो हणी छॾियो आहे, तंहिंजे करे ही ॿुधनि कोन था। फ़इन्नहा ला तामल अबसार, इन जूं अखियूं अंधियूं कोन्हनि, वलाकिन तामल कुलूबुल लती फ़ी सुदूर, इन जूं दिलियूं जेके सीने जे अंदरि इहे अंधियूं थी वियूं आहिनि। हाणे छा आहे त ही अलाह ताला ही दुनिया छो पैदा कई अथई? हिन दुनिया जे पैदा करण जो कहिड़ो पर्पज़ आहे? भले ॾिसो न, अलाह त हिकिड़ो वॾो आहे, हुन एॾी काइनात ठाही आहे। हाणे वेठे वेठे उनखे कहिड़ी ज़रूरत पई जो हीअ दुनिया ठाहे, इन में वरी खाइण पीअण जो पाणी, मखण, माखियूं, मेवा, मेहूं, ॿकरियूं, ढगियूं, सिज, रोशनी जे इहा ज़मीन, मींहं, छाजे लाइ ठाही? आख़िर चाहे छा थो? हुन सिर्फ़ु इन लाइ ठाहियो आहे त वमा ख़लक़्तु जिन्न वल इंस इल्ला लियाबुदून, त माण्हू ऐं जिन जेके आहिनि से मुंहिंजूं नेमतूं इस्तेमालु करे ख़ुशि थी मुंहिंजी तारीफ़ कनि। इहो आहे पर्पज़ लाइफ जो। छो इन लाइ पैदा कयो? हाणे हिकिड़ो माण्हू कंहिं मोल ते वञी ऐं चए त मूंखे पुटु ॾे, पुटु मिलेसि त मोल जूं चए मूंखे मोल पुटु ॾिनो आहे, पोइ केरु बि हुजे, पोइ माना अलाह त छुटो न। जॾहिं अलाह छुटो त माना पोइ इहो शिरक आहे। पोइ अलाह खे कावड़ थी अचे त खाए मुंहिंजो, पीए मुंहिंजो, वरी तारीफ़ूं ॿिए जूं करे। ब्रेक वठूं था इंशाअल्लाह। करायो ज़ारत पंहिंजी करायो, ज़ारत पंहिंजी करायो। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। प्रोग्राम फलाह आख़िरत में भली का। त अर्ज़ मां पे कयो त अलाह ताला हीअ दुनिया पैदा इन लाइ कई आहे त माण्हू मुंहिंजी तारीफ़ कनि, पाणी पी अचनि, अल्हम्दुलिल्लाह। पर जेकॾहिं तव्हां इहो क्रेडिट कंहिं ॿिए खे मख़लूक खे ॾियो था त पोइ अलाह त कावड़ कंदो त खाए मुंहिंजो, पीए मुंहिंजो। वरी हाणे मिसाल आहे त जेकॾहिं तव्हांखे मास्तरी खपे
ऐं हिकिड़ो चमचो आहे कंहिं MPA MNA जो, उहो चए थो 7 लख रुपया ॾे तोखे नौकिरी ऑर्डर मिली वेंदो। उहो 7 मां 2 लख रखे ॿिया ॾे MPA खे, MPA वरी जेको आहे सो अधु रखे वरी वञी ॾिए चीफ मिनिस्टर खे, साईं हे 2 लख मां तोखे नज़र अञा थो फलाणे खे ऑर्डर कढी। हाणे ऑर्डर जेकॾहिं मिली वियो त तव्हां दावत कंहिंजी कंदो, ईमानदारी ॿुधायो, तव्हां उन चमचे जी कंदव, छो त तव्हांखे कहिड़ी ख़बर त कहिड़े MPA खां कमु करायो अथई या कहिड़े ऑर्डर कढियो आहे। हिते बि ईअं आहे त जेकॾहिं अलाह खे छॾे तव्हां सम्झो था त हीउ थो कमु कराए ॾिए अलाह खां, त पोइ अलाह त छुटो, पोइ त उहो ईअं थी वेंदो। तंहिंजे करे अलाह ताला हिन दुनिया खे पहिरीं त इन मक़सद लाइ पैदा कयो त अलाह जो शुक्र कजे, उन खां घुरिजे। ॾिसो घुरबो उन खां जंहिंजी प्रॉपर्टी हूंदी, अलाह थो चए अलाह ताला हर शइ ते क़ादिर आहे, हर शइ अलाह जी आहे, पोइ पराई शइ अलाह वारी शइ ॿियो तव्हांखे किथां ॾींदव। वरी ॿी ॻाल्हि इम्पॉर्टेंट आहे त जॾहिं कंहिंखां घुरिजे त मौजूदु त हुजे, जंहिंखां तव्हां घुरो था उहो त ज़ाहिर बि कोन्हे, को कंहिंखे 500 साल मुए थिया आहिनि, कंहिंखे 20 साल, लेकिन अलाह पंहिंजे नाले चए थो त आउं त तव्हांखे साह जी रग खां वेझो आहियां। बल्कि जेकॾहिं तव्हां ज़बान सां नथा चओ, दिलि विल में जेको विसविसो कयो त मां उहो बि ॿुधी थो वठां। हाणे तव्हां मां मिसाल अलाह खां दुआ थो घुरां, वात सां नथो कयां, मां अलाह खां अंदर मां थो दुआ घुरां, उहा पोइ जेको ॿुधे वेठो जंहिंजी प्रॉपर्टी आहे उन खे छॾे असां उन खां घुरूं जंहिंजे ॿुधण जो यकीन ई कोन्हे, कोई प्रॉपर्टी बि हुनजी कान्हे का, त पोइ इहो त इंसान इहो त माना जानवरनि खां बि किरी पियो न। पोइ अलाह ताला हिकिड़ो त इहो निज़ाम कयो आहे। पोइ छा कया अथई शैतान इन्हनि खे पावर हिननि खे गुमराह कयो, छो त जन्नत जे हासिलु करण लाइ तव्हांखे अलाह तकलीफ़ूं ॾींदो, तव्हांखे आज़माइशूं विझंदो। हे क़ुर छा थो चए थो बिस्मिल्लाह रहमान रहीम कज़ालिक जअलना लिकुल्ल नबीन अदुव्वन शयातीनल इंस वल जिन, चए थो त मां आज़माइश ख़ातिर हर नबीअ खे बि आज़माइश में विधो आहे, उनजे ख़िलाफ़ मां शैतान इंसाननि मां वठा आहिनि, जिन्हनि मां वठा आहिनि। असां लाइ बि ईअं आहे, यू ही बादुम इला बादिन, इहे शैतान ऐं इंसान ई शैतान हिक ॿिए सां ॻाल्हाइनि था, माना जेके कूड़ा पीर थियनि था, हे शैतान हुनखे हवा में खणी उॾाइनि था जिन, ऐं तव्हां वेंदव त अॻु ई हुनखे कन में ॾसींदा त हिन जी मेंहिं वई आहे तॾहिं थो अचे, वरी त तव्हां चवंदो हीउ त वॾो बुज़ुर्ग आहे, चए थो पाण में हिक ॿिए सां ॻाल्हाइनि था, ज़ुफ़र कौल गुरूर आहे, पर ॾियनि हिक ॿिए खे बि धोखो था। वलो शाह जे अलाह चाहे हा रबुक मा फलू, इहा हिननि खे पावर कोन्हे आहे, फ़ज़रहुम व मा यफ़्तून, तव्हां छॾे ॾियो जेके इहे मिली जुली कूड़ ठाहिनि था। हाणे हे हिन न, हाणे इन्हनि सां जिन शामिल आहिनि, हाणे तव्हां हिननि खे चवंदो बुज़ुर्ग आहिनि, करामत आहे, छो त तव्हांखे घर जूं हवाला ॾींदा, तव्हां ईंदव तव्हांखे ॾसींदा त बाबा तुंहिंजी मेंहिं वई आहे तॾहिं आयो, हे सभु जिन हिननि खे ॾसीनि था। हाणे जन्नत त ईअं कान मिले, हीअ आज़माइश आहे, हे हिननि मां तव्हांखे जान छॾाइणी आहे, हिननि मां तव्हां इम्प्रेस न थियो, हे हिंदुनि में बि आहिनि, हर मज़हब में वेठा आहिनि, ऐं पोइ हे तव्हांखे ड्रिॼारींदा, बाबा साईं वेठो आहे, साईं जेको आहे सो पहुतल आहे, पोइ इन खे पिटींदव। हाणे क़ुर ईअं थो चए इन्नमा ज़ालिकुम शैतान युख़व्विफ़ु औलियाहु, इहे तव्हांखे पंहिंजे यारनि खां ड्रिॼारीनि था, फला तख़ाफ़ूं, अलाह चयो ख़बरदार मता इन्हनि खां ड्रिॼो, वख़ाफ़ूनी मूंखां ड्रिॼो, इन कुंतुम मोमिनीन, जेकॾहिं तव्हां मोमिन आहियो। बाक़ी अलाह ताला इहे हिकिड़ा जिन बि रखिया आहिनि, शैतान उन्हनि जा पोइ लॻ, जिन जे हथ में नंढी बंढी शैतान जिन अचे उनखे ख़बरूं ॾसीनि था, लेकिन इन सां गॾु वरी ॿियूं बि शयूं रखियूं अथई जन्नत खे लाइ, हिन आज़माइश लाइ। या लज़ीना आमनू, ए ईमान वारो, इन्नमल ख़म्र वल मैसर वल अंसा वल अज़लाम, शराब ऐं जुआ जा कई क़िस्म ज़िक्र करे थो, रिजसन, इहे पलीत शयुनि में अमल शैतान, इहे शैतान जे तरफ़ां ईजाद थियलियूं आहिनि, फ़श्तनिबू, तव्हां हिन खां बची परते थी वञो, लअल्लकुम तुफ़्लिहून, त जीअं तव्हां कामयाबु थियो ऐं जन्नत हासिलु कयो। हाणे जेका जुआ आहे इन जा कई क़िस्म आहिनि, हिते 3 क़िस्म अलाह सां ॾिना न, मैसर अंसाब अज़लाम, लेकिन हाणे इन्हनि जा बि सभु पार्ट्स आहिनि, लॉटरी आहे, बिंगो आहे, कार्ड गेम्स आहिनि, स्किल गेम्स, बाउलिंग, पूल, गोल्फ, स्पोर्टिंग इवेंट जंहिंमें रांदियुनि में बि जुआ था कनि, हार्स डॉग ट्रैक, घोड़नि जी ऐं कुतनि जी लड़ाई, कसिनो गेम्स, ऑनलाइन वेगरिंग, हे जेके ऑनलाइन था कयो, स्टॉक मार्केट, इहे सभु जुआ जा क़िस्म आहिनि, इन्हनि खां बचिणो आहे। अलाह ताला फरमाए थो त इब्राहिम अलैहिस्सलाम जे पीउ जेको बुत ठाहींदो हो, ऐं उहे जेके बुत आहिनि न, जेके हिंदुनि जूं मूर्तियूं आहिनि, इहे हुनजे वलियुनि बुज़ुर्गनि जूं आहिनि। हिंदू चवनि था त इहा मूर्तीअ जी असीं पूॼा कोन था कयूं, इहा मूर्ति वर्क्स लाइक कम्युनिकेशन इक्विपमेंट, इहा इक्विपमेंट आहे, इहो असांजी वीडियो ऐं ऑडियो उन बुज़ुर्ग ताईं जन्नत में पहुचाए थी जंहिंजी शिकिल जी असां मूर्ति ठाही आहे। तंहिंजे करे हू बि मूर्तियुनि खे सम्झंदा त कम्युनिकेशन थी करे। साॻे नमूने सां इब्राहिम अलैहिस्सलाम जे ज़माने में हिन जे पीउ जेको सो मूर्तियूं ठाहियूं, उहे पूॼा कंदा तारा, चंड ऐं सिज,
त अलाह फरमाए थो कज़ालिक नूरिया इब्राहिम मलकूत समावात वल अर्द, त मां सम्झ ॾिनी इब्राहिम अलैहिस्सलाम खे तारनि चंड ऐं सिज जे बारे में, वल यकून मिनल मूकिनीन, त हिन खे यकीन थी वञे त इहा इबादत ग़लति आहे। हाणे इहो कीअं आहे, इहो तफ़सीर में अचे थो, मां जो हाणे तर्जुमो कंदुसि। इन इब्राहिम अलैहिस्सलाम अराद यस्तर्ज क़ौम बिहाज़ल क़ौल, इब्राहिम अलैहिस्सलाम त सम्झी वियो त इन्हनि सिज चंड जे पैदा करण जी इबादत करणु खपे, न कि तारनि सिज ऐं चंड जी। त हुन आहिस्ते आहिस्ते पंहिंजे क़ौम ताईं इहा इंफॉर्मेशन पहुचाई पई। यारफ़ुम ख़ताहुम, सम्झी वियो त इहे ख़ता था कनि, व जिहलम, ख़बर अथनि त जिहल था कनि, जाहिलनि फी तहज़ीम मां अज़मू नजूम, त इन तारनि जी इज़त था कनि इन जी, ऐं या ॿुधो इन्हनि खां घुरनि था, हाजत रवाई इन सिज चंड तारनि खां कनि था। फलमा अफल आराहुम नक़्स, पोइ जॾहिं वरी सिज राति जो हूंदो कोन्हे त इहो ॾसे बाबा हे ॾिसो हे तव्हांजो अलाह गुम थी वियो। वरी जेकॾहिं तारा ॾींहं जो न हूंदा आहिनि त चई किथे आहिनि तव्हांजा, त चवंदा यकूल हाज़ा रबी ज़ैमुकुम, चवंदा न न हे असांजा रब आहिनि। पोइ चवंदो आहिनि फलमा गाब, जॾहिं राति जो सिज न हूंदो आहे या ॾींहं जो तारा न, चवंदा आहिनि लौकान इलाहा लमा गाब, जे अलाह हुजनि हा त गुम न थियनि हा, माना हिनखे केरु कंट्रोल करे गुम करे थो छॾे। हाणे हे आहे हो मूर्ति जेका तारनि वारी आहे, जेके न ख़ासि तौर नंढा ॿार वग़ैरह हितां शुरूआति कंदा। वरी उन खां पोइ अचे थो होन्सू गॉड ऑफ ल्यूनर इजिप्ट टूअर्स पोर्टल, माना हे चंड जी पूॼा कंदा, हे जेके मूर्तियूं ॾिसो चंड लॻो पियो अथनि मथां। उन खां पोइ अचे थो एटम गॉड ऑफ सन, माना सिज जी पूॼा वरी हे कंदा। हे ॾिसो अञा ताईं तव्हांखे मिलंदा इहे सिज जी पूॼा जूं करण वारियूं मूर्तियूं। तंहिंजे करे अलाह साईं फरमाए थो त क़ुर जी ॿी आयत चए थो त मिसल तौरु अलाह फरमाए थो व ख़लक मिनहा ज़ौजहा व बस मिनहुमा रिजालन कसीरू निसा, माना त इंसान जेको हिकिड़े नफ़्स मां ठहियो आहे, हिकिड़े माना डिज़ाइन ते इंसान आहिनि, पर उन मां उनजी घरवारी बि ठहे थी, पर बस मिनहुमा रिजालन कसीरा, पर उन में मर्द वधीक आहिनि व निसा ऐं औरतूं, माना डेमोग्राफिकली दुनिया में मर्द थोरा वधीक आहिनि। क़ुर जो रिजालन कसीरा, माना मर्द कसरत में आहिनि व निसा ऐं औरतूं। हाणे मिसाल तौरु हीअ आहे पॉपुलेशन, हे पॉपुलेशन 2020 में आहे, जेका टोटल पॉपुलेशन मर्द औरतुनि जी आहे उहा आहे 7.84 बिलियन, 7.84 बिलियन माण्हू आहिनि। तंहिंमें 3.95 बिलियन मर्द आहिनि ऐं 3.88 बिलियन औरतूं आहिनि, यानी इन ॿिन्ही में 1% जो फ़र्क़ु आहे, 1% जो फ़र्क़ु आहे, माना 1% मथे मर्द घटि। सो तंहिंजे करे जेको आहे सो हाणे हीउ मुंहिंजो पार्ट 1 इनशाला पूरो थिए थो, वरी अॻे जुमे ते इन जो सेकंड पार्ट कंदासीं, पर इहो ई तरीक़ो हूंदो, इहो ई तरीक़ो क़ुर ऐं साइंस, क़ुर ऐं साइंस। छो त अलाह ताला चए थो त जेके साइंटिस्ट आहिनि, वॾा वॾा माण्हू जॾहिं क़ुर जी माना कनि था, वरी उनखे कंपेयर कनि था डिस्कवरीज़ ते, त चवनि था त हे कीअं थो थी सघे त हीउ क़ुर उहा ई ॻाल्हि। हाणे चए थो त मर्द वधीक आहिनि औरतूं घटि, कंहिं ॻणिया कीअं थो चए क़ुर त मर्द थोरा वधीक आहिनि ऐं घणो फ़र्क़ु बि कोन्हे को, 1% जो फ़र्क़ु आहे, त 1% मर्द वधीक आहिनि, त क़ुर कीअं थो चई सघे, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कीअं थो चई सघे त मर्द वधीक आहिनि औरतूं घटि आहिनि। बहरहाल अलाह ताला असांखे तव्हांखे सम्झ था फ़रमाए ऐं हिन क़ुर पाक खे सम्झी पढ़ो। अलाह तव्हांखे जन्नत नसीब कंदो। अलाह जा शींहं थियो, ज़ुल्म जे ख़िलाफ़ु ॻाल्हायो, ग़रीबनि जी मदद कयो। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून, वसलाम अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।